आमिर सुप्रो साहब, तव्हां गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो सवाल बि कयो सीएम सिंध खां, ऐं असीं बि इहो ॼाणणु चाहियूं था, असांजी नाज़रीन ॼाणणु चाहे थी त जेका मुहर्रमुल हराम जे ॾींहुं प्रिया कुमारी सख जे इलाइक़े मां गुम थी आहे। ॾिसो, जीअं सीएम सिंध चयो त मुहर्रमुल हराम जेको आहे उन में टे वॾा वाक़िया पेश आया आहिनि। यानी जीअं मूं ॻाल्हि कई कराची जी, शिकारपुर जी, रोहिड़ी जी, त मूं सीएम खे इहो चयो त सीएम साहिबु ज़ाहिर आहे हीअ बि हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे। प्रिया कुमारी जेके पंहिंजे घर अॻियां जेको आहे सबील पीउ सां गॾु सबील विराए रही हुई, उहा उतां गुम थी आहे। 5 साल गुज़री विया आहिनि, पर हुनजी बाज़ियाबी जो को अतो पतो कोन्हे। पर यकीनन जेकी सीएम जी जेको जवाबु हुयो उहो मुतमिन कंदड़ जवाबु न हुयो। यानी हेॾो वॾो वाक़ियो आहे, सीएम साहिब चयो त मूंखे हुनजी बाज़ियाबी जे बाबति का बि ॼाण कोन्हे। पुलिस केतिरा भेरा कोशिशि कई ऐं जेकी प्रिया कुमारी आहे उनजी बाज़ियाबी जे लाइ पुलिस वेझो पहुती। हाणे सुवाल इहो आहे त जेकॾहिं पुलिस वेझो पहुती त पुलिस खे इहा बि ख़बर हुजणु घुरिजे त जेके वेझो पहुती त उहे केरु माण्हू हुया। पर उन खां पोइ सीएम पाण मञियो त यकीनन ही असांजी ज़ाहिर आहे असीं हिन केस जेको आहे हल करण में नाकाम रहियासीं। हिन मां लॻे थो त प्रिया कुमारी जी जेकी बाज़ियाबी जी उमेदु आहे मूंखे नज़र नथी अचे। ज़ाहिर आहे असांजा बि पुलिस सां वास्ता आहिनि। पुलिस वारसनि खे मुकमल तौर ते इहो ॿुधायो आहे त प्रिया कुमारी जो किथे बि असांखे सुराग नज़र नथो अचे। हाणे पुलिस जेकॾहिं इहो चए थी सुराग नज़र नथो अचे त हाणे आख़िरकार केरु जेको आहे हुन जेकी प्रिया कुमारी आहे हुनजो अखिलेती बिरादरी सां तालुक़ु आहे। असीं इहो बि ॾिठो त जेकॾहिं पख्तूनख्वा जी छोकिरी अगवा थिए थी ऐं उतां उहे हथियार खणी निकिरनि था, बलोचिस्तान ताईं मस था पहुचनि त हुनखे बाज़ाब करायो थो वञे। हुनजो जेको अगवा कंदड़ आहे उनखे मुक़ाबिलो ॼाणाए मारियो वञे पियो। छा वाकई में प्रिया कुमारी जहिड़ी कमज़ोर छोकिरी बाज़ियाब न थींदी? ऐं जेकॾहिं उनजे पोयां अहिड़ा के असर हुजनि हा, जीअं केतिरा ई भेरा असीं ॾिठो आहे कंदकोट कश्मीर में माण्हू अगवा थींदा आहिनि, पर जेके माण्हू बिरादरनि समेत हथियार खणी निकिरंदा आहिनि त जेकॾहिं पुलिस कुझु नथी करे त पोइ असां पाण वेंदासीं, छेड़ो कंदासीं, जेको थियणो आहे थिए। उन खां पोइ माण्हू बाज़ियाब ज़रूरु थियनि था, पर प्रिया कुमारी खे 5 साल गुज़रण बावजूद बि बाज़ियाब नाहे करायो। ऐं सीएम आवाज़ सुवाल जो जवाबु ॿुधो हूंदो, हू चए थो मां हिन ॻाल्हि जो इतराफ़ कयां थो त असीं हिन केस में नाकाम रहियासीं। यानी प्रिया कुमारी खे बाज़ियाब न कराए सघियासीं। असीं ॾिठो त 10 मुहर्रमुल हराम जे ॾींहुं बबरलो बाईपास ते जेको आहे प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ एहतजाज कयो वियो, पर सिंध जो शहूर रखंदड़ माण्हू पुछे थो त अगरि ॿिया ॿार बाज़ाब थी सघनि था त पोइ अखिलेती बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ प्रिया कुमारी जेकी आहे हिन महिल ताईं बाज़ाब नथी आहे या नथी थिए। ॿिए तरफ़ ध्रुव वज़ीर जो बि असां इहो बयानु ॾिठो त जंहिं थाड़ियल जेको आहे ॿुधायो हुयो त प्रिया कुमारी मां अगवा कई आहे, उहा मुक़ाबले में मारियो। हालांकि कंहिं बि धाड़ियल इहा ॻाल्हि कोन मञी हुई त प्रिया कुमारी खे असां अगवा कयो आहे। सोशल मीडिया जो दौर आहे, जे धाड़ियल ते जेको आहे इल्ज़ाम लॻायो वियो त फलाणे धाड़ियल वटि असांखे शक आहे त प्रिया कुमारी आहे, त पाण अची चयो त प्रिया कुमारी खे मूं अगवा नाहे कयो, न ई मूं वटि आहे। त जेकॾहिं हुकूमत चाहे, संजीदगी सां चाहे त ही प्रिया कुमारी बाज़ियाब थी सघे थी। ज़ाहिर आहे मुंहिंजो ॿार हुजे या तव्हांजो ॿार हुजे या कंहिं मुंहिंजी औलाद हुजे त हुन ते केतिरो सदमो हूंदो त या त हुनखे उहो बि नथो ॿुधाए वञे त प्रिया कुमारी किथे न किथे जेको आहे मारिजी वई, हुनजो लाश मिलियो, या मुमकिन ई न आहे त प्रिया कुमारी बाज़ियाब थिए। त यकीनन सिंध जो वॾो वज़ीर आहे ऐं पूरे सूबे जी अथॉरिटी आहे, हुनखे पुलिस ते जेको आहे वधीक ज़ोर भरनि त ज़ाहिर आहे जेकी ॿारड़ी आहे प्रिया कुमारी उहा बाज़ियाब थिए। पर जेको मुंहिंजो तजुर्बो आहे त प्रिया कुमारी मुमकिन आहे त उहा बाज़ियाब थी सघे। बिल्कुलु आमिर साहिब, इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी वाइकी कई आहे, पर आउं सम्झां थो जिते असांजा इहे हुकूमती इदारा आहिनि उन्हनि खे त तदारुक वठणु घुरिजे, पर तव्हां छा सम्झो था सोशल जेके असांजा ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि, जेके ह्यूमन राइट्स जा अलमबरदार आहिनि, छा उहे इन केस जे संजीदगीअ सां पुठियां लॻल आहिनि? उहे चाहिनि था त इहो केस रिज़ॉल्व थियणु घुरिजे ऐं न्याणी पंहिंजनि वारसनि खे मिली सघे? ॾिसो, ह्यूमन राइट्स ज़ाहिर आहे जॾहिं बि का सियासी एक्टिविटी थींदी आहे त उहे नज़र ज़रूरु ईंदा आहिनि, पर केतिरा ई भेरा जेके प्रिया कुमारी आहे या
ह्यूमन राइट्स जी उहा ॻाल्हि कई त IG जेको अॻूणो IG हुयो गुलाम नबी मेमण, उन्हनि सां बि मुलाक़ात थी। नओं जेको IG आयो आहे जावेद आलम मोढो, उन्हनि सां बि मुलाक़ात थी। यानी पुलिस पारां को अहिड़ो मुस्बत जवाबु नथो अचे त असीं कोशिशूं करे रहिया आहियूं। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त जेकॾहिं केतिरा ई भेरा प्रिया कुमारी जे बाज़ारी जे वेझो पुलिस आई, पुलिस खे त ख़बर हुजणु घुरिजे त उहा प्रिया कुमारी हुई किथे। सही। ज़ाहिर आहे प्रिया कुमारी खां पोइ उजाला सरकी जेकी मेहड़ में आहे उनखे बि शायदि केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि, उहा बि बाज़ियाब न आहे थी सघी। त ही ॿारड़नि जो जेको अॻुवा जो सिलसिलो आहे, जेकॾहिं असीं कराची जी ॻाल्हि कयूं त कराची मां ॿार गुम थी विया, अॻुवा थी विया त हिकिड़ी सम्झ में ॻाल्हि अचे थी। पर ही असांजा नंढा नंढा ॻोठ आहिनि, उते हर हिकु माण्हू हिक ॿिए खे सुञाणींदो आहे। ज़रूरु उन्हनि जी अॻुवा में कंहिं न कंहिं जेको उतां जो अवामी माण्हू या नुमाइंदा आहिनि, उन्हनि जो हथु ज़रूरु आहे उन खां पोइ ॿार अॻुवा थियनि था। ऐं उहे बासर एतिरा माण्हू आहिनि जो उन्हनि खे पुलिस जा इदारा कुझु करे नथा सघनि, त उहे जेके जिन जा बचा आहिनि उहे बाज़ियाब थी वञनि। हाणे मेहड़ में उजाला सर जेको आहे सोलंकी जे अॻुवा जो केस थियो आहे, प्रिया कुमारी खे 5 साल गुज़री विया आहिनि। त इहे जेके ॿार आहिनि वञनि काॾे था नंढनि नंढनि शहरनि मां। असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त कराची हिकिड़ो वॾो शहर आहे, उते ॻोल्हा बि हुनजी नामुमकिन हूंदी आहे या ॿार गुम थी वेंदा आहिनि। पर ही त असांजा नंढा नंढा तालके जी लेवल ते जा प्रिया कुमारी जे ॻोठ में हुयो, हिकिड़ो नंढो ॻोठ हुयो, सबील विराइनि पिया, सबील में रश थी वई, जॾहिं हुनजे पीउ आख़िर में संभाली त उहा ॿार ई कोन हुई। किथे न किथे जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जो ज़रूरु हथु आहे। ऐं जेकॾहिं पुलिस उन्हनि ते सख़्ती करे, पुलिस चाहे त ज़मीन मां बि माण्हू कढी सघे थी,